सिंधवासियों अस्सलाम वालेकुम जी सिंध जी साईं GM सईद अॼु ख़ासि गुज़ारिश हाज़िर थियो आहियां। गुज़िरियल 40 सालनि खां वॾो अरसो पाकिस्तान जे हुक्मराननि ऐं ताक़तवर क़ुवतुनि हिक साज़िश तहत हिक ख़ुशहाल ऐं पुरअमन अफ़गानिस्तान खे आलमी जंग जो मर्कज़ बणायो ऐं अफ़गानिस्तान तबाहियुनि जो शिकार थियो। लखे इंसान मारिजी विया, लखे दरपदर थिया ऐं ज़ियाई आमरियत उन्हनि सभिनी अफ़गानिस्तान जे शहरनि खे अचे सिंध जे वॾे शहर तो नंढनि वॾनि शहरनि में हिक रिथा तहत आबाद करायो। क्लाशनकोफ कल्चर हीरोइन ऐं मनुष्यात आम कई वई। पुरअमन सिंध जो अमन अमान बर्बाद करे धाड़ेलनि, चोरनि, दहशतगर्दनि, मज़हबी इंतहा पसंदनि खे हथियार ॾेई सिंध जे माण्हुनि जे मथां ख़ौफ़ तारी कयो। अॼु जॾहिं पुरअमन अफ़गानिस्तान थियो आहे ऐं रियासत पंहिंजे मख़सूस मुफ़ादनि खे मद्देनज़र रखी अफ़गानिस्तान जे शहरनि खे वापसि पई मोकिले, असां उन्हनि खे चवंदासीं त हाणे पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान जी तामीर लाइ ज़रूरी आहे त फिलफोर अफ़गानिस्तान जे शहरनि खे होॾां मोकिलियो। इहा हुकूमत जी ज़िमेवारी आहे, इहा ज़िमेवारी आहे पीपल्स पार्टी जी त फौरी तौर ते बाइज़त तरीक़े सां अफ़गानिस्तान जे शहरनि खे होॾां मोकिलियो। उन्हनि अफ़गानिस्तान जे शहरनि तोड़े मालाकंड ऐं सवाद ऐं दीर में दहशतगर्दी वारे ऑपरेशन दौरान पतर हिते सिंध में जेके माण्हू आहिनि उहे फौरी तौर ते पंहिंजनि इलाइक़नि ॾे मोकिलियो। ऐं कराचीअ में यामशोरो, कोटड़ी तोड़े नंढनि वॾनि शहरनि जूं मिल्कियतूं सिंध जे माण्हुनि जी उहा मिल्कियत आहे। ज़मीन जी कस्टोडियन सिंध हुकूमत आहे। उहा ज़मीन फौरी तौर ते ऐं मिल्कियतूं प्रॉपर्टियूं उहा सिंध सरकार तहवील में वठी सिंध जे ग़रीब माण्हुनि में गुरबत जे ख़ात्मे जे लाइ कराची जे सोराब ॻोठ खां वठी सॼे कराची में जेके प्रॉपर्टियूं आहिनि सिंध जे शहरनि खे ॾियूं, छो त उनजी मुआशी हालत बर्बाद आहे। उहे धरती ज़मीन वारस आहिनि पर के कब्ज़े की क़ुवतूं लैंड ग्रेबर तोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी या मुल्क जा हुकूमती इदारा पुलिस लैंड ग्रेबिंग जो धंधो कंदी आहे। लैंड ग्रेबिंग जे ज़रिए माण्हुनि खे चयो थो वञे त अचो अचे अफ़गाननि जी छॾियल मिल्कियतुनि ते वेहो, पर असां था चऊं त इहा ज़रदारी माफ़िया जी पीपल्स पार्टी जी ज़िमेवारी आहे। सिंध जे सॼे शऊर खे अपील ऐं इल्तिजा आहे त सरकार जे मथां दबाव विझनि त 2010 जे ॿोॾ मुतासिर जेके अञा ताईं दरपदर आहिनि 2022 जी मुसीबतुनि जो शिकार सिंध जा शहरी उन्हनि खे कराची में प्लाट ज़मीनूं ॾियो। ग़रीबनि जी गुरबत जे ख़ात्मे वारे मामले खे ख़तम करण लाइ त गुरबत ख़तम थिए ऐं ग़रीबनि खे कराचीअ में प्लाट, प्रॉपर्टियूं या मिल्कियतूं उन्हनि जे हवाले कयो या का स्कीम उहा सिंध हुकूमत सिंध जे ग़रीब माण्हुनि खे ॾे या उन्हनि माण्हुनि खे आबाद करण लाइ हारी कार्ड, बेनज़ीर इनकम सपोर्ट जे ज़रिए पिनाइण जा कार्ड उहे त ठाहियो पिया, पर असांखे पिनायो न। असां वतन जा कानूनी, फितरी, कुदरती वारस आहियूं। असांजी मिल्कियत असांजे हवाले कयो, पर धंधोड़ियुनि ऐं ॿियनि माण्हुनि खे कब्ज़ेगीरीअ जे तरफ़ माइल कयो था। असां कब्ज़ेगीर न, वतन जा वारस आहियूं। ऐं पोइ चवंदव पुलिस तशदुद करे हिते ॿोॾ मुतासिरनि खे कढियो त कब्ज़ो था कनि। या कब्ज़ेगीरी जो धंधो पीपल्स पार्टी ऐं उनजे हुक्मराननि जो आहे। सिंधवासियो, तव्हां पंहिंजे ज़मीन मिल्कियतुनि जा वारस हो या तव्हांजी ज़मीन आहे। अगरि हुकूमत सिंध उहा कस्टोडियन ऐं संभालींदड़ आहे असांजे ज़मीन ऐं असांजे कुदरती वसीलनि खे, सिंध जा माण्हू पंहिंजे ज़मीन, तेल, गैस, कोयलो, समुंड, दरिया जा वारस आहिनि। असांखे पिनाए ऐं मोहताज न कयो। असांजूं शयूं आहिनि असांजे माण्हुनि जे हवाले कयो। मां सॼी सिंध जे हिकु दफ़ो ॿीहर बादशाहू न्याणियुनि ऐं भेनरुनि खे अपील कंदुसि ज़रदारी बिलावल ऐं तोड़े आसिफ ऐं मुराद शाह जे मथां दबाव विझो, ज़मीन असांजे हवाले कयो, रोज़गार असांजे हवाले कयो। अफ़गान शहरी मुसीबतुनि खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे ख़ुशहाल वतन जी तामीर कनि। फिलफोर अफ़गानिस्तान हलिया वञनि, उहो उन्हनि जो मुफ़ाद आहे ऐं उनखे इज़त सां रवानो कयो। अफ़गान हिकु बाइज़त क़ौम आहे, उनजो तारीख़ी वतन आहे। हादसा क़ौमुनि जे मथां ईंदा आहिनि, हादसनि मां क़ौमूं पार पवंदियूं। अफ़गानियत पार पई पंहिंजे वतन वञनि ऐं सिंध हुकूमत ज़मीन मिल्कियतूं सिंध जे माण्हुनि जे हवाले करे। महिरबानी।
हींअर असां मौजूदु आहियूं नादरन बाईपास लॻ अफ़गान कैंप वटि, जिते ख़बरूं हली रहियूं हुयूं त वॾे पैमाने ते अफ़गान कैंप ख़ाली थी रहियो आहे ऐं गैर मुल्की अफ़गान कैंप ख़ाली करे पंहिंजे ॾे अफ़गानिस्तान वञी रहिया आहिनि। जॾहिं इंडस प्रेस क्लब कराची जी टीम अची विज़िट कयो त असां ॾिठोसीं काफ़ी हद ताईं घर हिकिड़ा ख़ाली त थिया आहिनि ऐं तव्हां पंहिंजो जेके लॾ खणी वींदड़ आहिनि गैर मुल्की अफ़गान बाशिंदा, असां उन्हनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं त हिकिड़े सुठो सोण आहे जेको ही लॾ पिलाइण सिंध जी दिलि कराचीअ मां थी रही आहे गैर मुल्की अफ़गाननि जी। पर हिते जॾहिं असां कुझु मालूमात वरितीसीं ऐं कुझु जेके असांखे मालूमात मिलियूं उहे इहे मिलियूं त जेके गैर मुल्की अफ़गानी हितां निकिरी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे हद जा थाणा पुलिस एंट्रिन जे बहाने सां हिननि खे माना तंग छा थी करे माना पैसो थी वठे, जंहिंजे ख़िलाफ़ बि हुकूमत खे सोचणु खपंदो, छो जो पुलिस उन्हनि जे लाइ आसानी पैदा करे त जीअं हू कराची शहर मां निकिरी सघनि। ऐं हींअर असां सां मौजूदु आहिनि अफ़गान कैंप में कराची जे मोस्ट मतिलबु सीनियर सियासतदान क़ौमपरस्त अॻवान मुमताज़ बिरोई साहब, छो जो हिन मामलनि ते कराची जी सियासत ते या कराची जे ॻोठनि ते या धारी आबादकारी ते तमामु हिकु गहरी नज़र रही आहे मुमताज़ बिरोई साहब जी। असां उन खां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त हीअ जेका लॾ पलाण कराचीअ मां थी रही आहे इहा ख़ुशि आईंदा या ही सिर्फ़ु अञा जेको आहे हुकूमत जी हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे जेको हुननि खे सिंधी माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हिकिड़ी पूरी कई थी वञे, खाना पूरी कई थी वञे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हीअ अफ़गान बस्ती ख़ाली थिए थी, छो जो हीअ ज़मीन सिंध जी ज़मीन आहे ऐं सिंधी धरती सिंधी माण्हुनि जी ज़मीन आहे, छा आया की हिन खे मुतबादिल जे लाइ ॾियण जे लाइ, छो जो हीअ भरिसां वॾो हिकिड़ो मेन रोड आहे नादरन बाईपास, इहे लंघ हूंदा आहिनि मेन कराची शहर या रोज़गार जे हवाले सां या सुठी आबादियुनि जे हवाले सां। अलमियो हिन कराची में इहो रहियो आहे त जेके कराची जा मेन लंघ हूंदा आहिनि उन्हनि ते हमेशह गैर सिंधी आबाद थी करे पंहिंजा रोज़गार ऐं ॿिया मामला हितां पंहिंजा मुफ़ाद हासिलु कंदो आहे। आया की छा ही ख़ाली थियल अफ़गान कैंप धरती धड़नि में मुंतक़िल थींदो या को ॿियो धारियो आबाद थींदो? अचो त मुमताज़ बिरोई खां ॼाणूं था त हीउ जेको अमल हुकूमत सिंध तरफ़ां या वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिकिड़ो शुरू कयो वियो आहे गैर मुल्कनि खे कढण जे लाइ सिंध मां, त उनखे उन बारे में छा था चवनि? जीअं असांखे ॿुधाइजो त हीउ जेको अमल शुरू थियो आहे लॾ पिलाइण जो गैर मुल्कनि खे कढियो था वञे, हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी असगर साहब, मां तव्हांजो पहिरीं ॻाल्हि त जेको तव्हांखे दाद ॾियां थो, तव्हां एॾी सारी महिनत करे हिन जॻह ते पहुता आहियो, हुन कैंप ते पाण बीह करे ऐं हिन जी सर्वे कयो था ऐं ॾिसो था त छा मामिलो आहे। हींअर पाण गॾु हुआसीं त हिकिड़ी ट्रक निकिती लोड थी आहे ऐं हितां निकिती आहे, उन पंहिंजो तारीफ़ करायो त मां मज़ार शरीफ़ वञी रहियो आहियां। बहरहाल मूंखे का बि एंट्री कोन्हे, पुलिस किथे हूंदी, पुलिस मूंखां पैसा घुरे थी, ॻाल्हि करे थी। हाणे ॻाल्हि इहा आहे हिकिड़े जेका असां हिते घुमिया फिरिया आहियूं, ख़बर पई आहे त हिते घणे क़दुरु अफ़गानी आहिनि जिन ॿ रुपया कमाया आहिनि, जिन जेके सौखा माण्हू आहिनि उहे कोशिशि करे ॿिए पासे जॻहियूं वठनि था ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खे कूड़ियूं सूड़ियूं शहरियतूं कूड़ा सूड़ा दस्तावेज़ उन्हनि वटि मौजूदु आहिनि या उन्हनि खे मौजूदु करे ॾिना वञनि था। उहे हितां हिन कैंप मां त निकिरनि था। हींअर गवर्नमेंट जो ॻाल्हि थी वई आहे, गवर्नमेंट सुठो हिकिड़ो ऐलान या ख़ुशि आईंदो ऐलान आहे ऐं हिनखे असांखे हिकिड़ी सराही पैदा थिए थी त हीअ माण्हू निकिरनि था। पर इहा ख़बर पई आहे त उहे माण्हू निकिरी करे ऐं जेको आहे सो वरी ॿियनि जॻहियुनि ते पंहिंजो जेको आहे सो सेटअप रखनि था ऐं ॻाल्हि मोड़ कनि था, उन शइ जी नज़र में रखणु खपे। ॿियो इहो आहे त हिते जॾहिं माण्हू अचनि था, हिते जेके माण्हू वञनि था, उन वञण जो हिकिड़ो एंट्री रिकार्ड हूंदो आहे। हिते का कैंप कोन्हे, का ॻाल्हि माड़ कोन्हे, हुननि खां पुछा करे हुननि खे एंट्री करे बाक़ाइदा टोकन थींदा आहिनि, कोपन थींदा आहिनि, उहे जेके लेजर हुजे जंहिंमें हुननि हिते पंहिंजो नालो बि जो लिखियो वञे, उन्हनि खे टोकन्स ॾिना वञनि। हितां जा हिन इलाइक़े जा हीअ वॾी कैंप आहे हितां कराची में क़ाइमु थियल, पाकिस्तान जी वॾियुनि कैंपनि में हीअ वॾी अफ़गान कैंप आहे। हितां जा हिननि खे टोकन मिलणु खपनि, नालनि सां, बल्दियत सां, भई ॿार केतिरा आहिनि ऐं कहिड़ी जॻह तां कहिड़े घर मां हीअ उथिया आहिनि, कोन उनखे नंबरिंग ॾिनी वञे ऐं उहे वरी टोकन्स प्रॉपरली चेक असां वटि चेक एंड कंट्रोल वारो सिस्टम हुजे, जेको असांखे जम्मू जी चेक पोस्ट वटि असांखे चेक बि उनखे उते इंतज़ामिया खे असांखे ॿुधाइणो आहे त ही माण्हू उतां अचनि था, हुननि खे सहूलियत उन तां मोकिलियो। ऐं जेकॾहिं जेके माण्हू न पहुता आहिनि त वरी पोइ उन ॻाल्हि खे बि जेको आहे सो असांजे ज़हन में उहा शइ रखणु खपे। ऐं इहा ॻाल्हि मोड़ करे जेका शइ असांखे कोन थी लॻे पई, हिते ॾुख जी ॻाल्हि आहे त हेॾी सारी लॾ पलाण थी रही आहे, 5 माण्हू लॾे रहिया आहिनि ऐं कुझु लॾनि था, अञा कुझु हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जी छा ॻाल्हि मोड़ आहे, अञा उहा
माना सस्पेंस में शइ रही पई आहे त हिते का कैंप कोन्हे, को माण्हू कोन्हे, का एंट्री कोन थी थिए पई, जंहिंजे करे जेको आहे अॻिते घणा मामला थी सघनि था पिया। इहे मामला थी सघनि था, उनखे असांखे रखणु खपे। ॿियो त जेकॾहिं हीअ शइ तां ख़ाली थी रही आहे त हीअ शइ सिधी सही ॻाल्हि आहे धरती धरणे जी आहे। या हींअर न त को इंतिज़ामिया मिली करे लैंड माफ़िया खे हिते घणा ग्रुप हलनि था पिया, उहा उन्हनि जे हवाले इहा शइ थिए, पर इहा धरती धरणी जी शइ आहे। धरती धरणी सिंध जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां हींअर ॾुतरजी विया आहिनि, काफ़ी ॿोॾि जे करे, बरसातुनि जे करे, के ॿियनि डिज़ास्टर्स जे करे, ॿियनि तकलीफ़ुनि जे करे माण्हू परेशान आहिनि। त उन्हनि माण्हुनि खे कोशिशि करे हिन जॻह ते आबाद कजे जिते उन जॻह ते पंहिंजा धरती धरणी बि असांजी कमु करे सघनि था। बहरहाल आहे त कुझु न कुझु कंप्यूटराइज़ सिस्टम रखिणो आहे। किथे को कंप्यूटर कोन्हे, हिते का कैंप कोन्हे, हिते को मसइलो कोन्हे, का एंट्री कोन्हे त कहिड़ो माण्हू वञी रहियो आहे, उहो कॾहिं आयो हो, उनजो किथे पोयां तालुक़ु आहे, उहा शइ का बि कोन्हे का। ऐं वरी उहा शइ चेकअप करण जी जेको आहे असांखे पंहिंजे पाक अफ़गान बॉर्डर ते उहा जेको आहे चेकअप करण जी ज़रूरत आहे, उहा शइ कोन थी रही आहे, जंहिं करे काफ़ी शकूक ऐं शुबात आहिनि। जिते हिन वॾी मेन कैंप ते तव्हांखे को माण्हू नज़र न अचे, को इंतिज़ामी माण्हू नज़र न अचे, त पोइ शकूक ऐं शुबात पैदा थींदा आहिनि। पोइ हुनजी मर्ज़ी अलाए छा आहे। सवेर खां वठी कुझु असां बयानात पढ़ूं था त कुझु माण्हुनि जूं मिटियूं माइटियूं हिते थी वियूं आहिनि, उन्हनि जे लाइ असांखे डिस्टर्बेंस आहे। बाबा जेकॾहिं मिटी माइटियूं असां ख़ुशि थींदासीं, असांजा नंग जेकॾहिं काई छोकिरी का वरिती अथऊं ऐं उहा जेकॾहिं अफ़गानिस्तान वेंदी त असांखे हुन ते को बि एतिराज़ कोन हूंदो, असां पंहिंजे बचनि सां मिलण ॿुॾे वेंदासीं, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। बहरहाल उहे पंहिंजो वञी मुल्क आबाद कनि, हुननि खे पंहिंजो मुल्क आबाद करणु ॾिनो वञे, उन्हनि खे यकीनी पुराणे टाइम खां तव्हां वाठो करे रखियो, महिरबानी करे इहा इन शइ खे हाणे ख़तमु कयो, इन शइ खे ख़तमु कयो। इहे तव्हांजे मथां बि बोझ आहिनि, पंहिंजे मुल्क जे मथां बि बोझ आहिनि, अॻिते हली जेको आहे इन्हनि जे लाइ मसइला पैदा थी सघनि। आपका नाम क्या है? हाजी जफर वली। हाजी जफर वली। हाँ। अच्छा, अभी यहाँ से आप अफगानिस्तान डायरेक्ट जाएंगे? यहाँ डायरेक्ट जाएगा। दूसरी बात ये है सर, देखिए अभी 2 दिन से हमारा लाइट भी बंद किया हुआ है, पूरे अफगान कैंप का लाइट पूरा अफगान कैंप का बंद किया हुआ है कि यहाँ अभी सोलर नहीं है, पानी नहीं है, तो ये सब तंग किया हुआ है, मजबूरन जा रहा है। अभी देखिए बहादुरगोट का लाइट है ये बगल में रोड के उस बार, लेकिन इधर लाइट नहीं है। तो पुलिस की जानिब से या हुकूमत की जानिब से कोई कैंप कायम की गई है ताकि जैसे रजिस्ट्री हो, आने जाने में कितने घर जा रहे हैं कितने नहीं जा रहे, कोई कैंप कायम की है पुलिस ने? वो तो नहीं, वो टाइम नहीं है, बस लोग इंटरव्यू दे रहा है। कहाँ पर? ये पुलिस चौकी पे, पुलिस चौकी पे। और दूसरा मेरे ख्याल में गदाब पे है, गदाब टाउन, मतलब पुलिस स्टेशन या चौकी पर जाके एंट्रियाँ हो रही है? एंट्री और है जी, बिल्कुल ये कमज़ोर होते आहिनि त असांखे ईअं करणु घुरिजे त वॾी तादाद में पाण हिते 5000, 10,000, 20,000 लख अची वियासीं त हिन इलाइक़े जो जेको आबादी जे लिहाज़ सां वायुमंडल आहे उहो ॾाढो ज़बरदस्त थी वेंदो ऐं शानदार थी वेंदो। हलियो पाण जेतिरा घणा ईंदासीं उनजो असरु हेठि सब्जी मंडी ते पवंदो, अलासिफ ते पवंदो, सुराबकोट ते पवंदो, बल्कि पूरी कराची जी सियासत ते जो वॾो असरु पवंदो। कराची शहर जी डायनामिक्स जे हिसाब सां जेका बि कराची शहर जी कुंड हुजे उहा असांजे कब्ज़े में हुजण लाइ ज़रूरी आहे। ऐं सभिनी खां पहिरियां इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि सिंधी माण्हुनि खे चवणु चाहियां थो, तकड़ करे कंहिं अहिड़े टोले जे कठु न लॻणो त बाबा बिल्डर टाइप अचो तव्हां लख में वठो 2 लख में पोइ खपाए छॾिजो, अहिड़े टोले जे चकर में न लॻो। हिते अचो था त क़ौम ऐं वतन ऐं धरती जो सोच करे अचो, ऐं जेतिरियूं बि कराची अंदरि वतन दोस्त, सिंध दोस्त, क़ौम परस्त जमायतूं आहिनि, गॾियल लाहे अमल सां हिते पाण खे अचणु घुरिजे। पाण हिते 1000 न हुजूं पर पाण हिते लख में हुजूं। इन करे सब्र सां पंहिंजी क़यादतुनि खे सभु प्रेशर ॾियो त हिन ते हिकिड़ो फ़ैसिलो वठो त पाण गॾियल तौर ते कीअं हिते आबाद थियूं। विसरे हैफ़ तरीक़े वतन जो विसारियो, धरती जा हिलाली पुट साईं खलील अहमद साहिब मौजूद आहे, सभु सिंधी माण्हू जे असां जेके पहुची चुका आहियूं ऐं अलाह जी महिरबानी सां मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त सड़ो दावा न कयो, अमली जदोजहद सां पंहिंजो सिंध जा हिलाली पुट थियो, जेको बादो बि असुल हालत मोटी ईंदो आहे। साॻी असुल हालत सिंध असांजी सदन खां हुई आहे रहंदी। हे धारिया जेके हुआ धारिया जेके आहिनि बशीर खान कुरैशी चवंदो हो त असां जेको आहे डब मिसल आहियूं, हे गदा जेके आहिनि उहे डबर खे चढ़ी हलिया वेंदा, साॻी डब ओड़ा ओड़ा सावा हूंदा। हे सिंध जी धरती आहे, सिंध धरती, तंहिंजे करे सिंध धरती जे सभिनी माण्हुनि खे, सिंध जे हिलाली पुटनि खे, सिंध जे वारसनि खे असां मैसेज ॾियणु चाहियूं था त सिंध जी मालिकी कयो। हे तव्हांजी बस्ती, तव्हांजो जेका अफगान बस्ती जो नालो बाबा जॾहिं सिंध धरती जी जाइ आहे त हीअ सिंध धरती जी सिंध रहंदी, तव्हांजे करे सिंधी
असां इहो चवणु चाहींदासीं त अॼु जेके असांजा सीनियर दोस्त साईं मुमताज़ बिरोही साहिबु साईं अवामी राज तहरीक जा साथी बल्कि सॼी सिंध जा माण्हू हिते लथा आहिनि ऐं पंहिंजे हिननि इलाइक़नि जी मालिकी करण जे लाइ जीअं साईं हिकु पैगाम ॾिनो आहे त बाबा ही वतन ही धरती ही ज़मीन ही सभु सिंध जी मिल्कियत आहे। तव्हां अहिड़नि ठगोड़नि माण्हुनि जे पुठियां न अचिजो। हिते जेको बि अचे पंहिंजे सिर जो साॻियो लायूं अचे हिते पंहिंजा ॿार बचा वठी अचे उन घर में अचे वेही रहे ऐं इहो ख़्यालु न करे त वरी हितां असांखे ॿिए कंहिंखे ॾियणो आहे। पाण अचो पाण रहो अचे कोई पैसो पाई न आहे। जेके जंहिं शइ जी ज़रूरत पवंदी असां तव्हां सां गॾु हूंदासीं। भले इन आसिरे ते न अचो त असां अॼु हिकिड़े मिसाल थोरे पैसनि में वठी वरी वधीक में ॾेई हलिया वेंदासीं। इहो आसिरो न करे अचो। जेको बि अचे दोस्त उहो जेको आहे त अचे पंहिंजे बचनि समेत अचे वेहे हर क़िस्म जी जेको आहे सो कंदासीं मालिकी कंदासीं। साईं सां वॾा कुर्ब तव्हांजा साईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां 2-3 ॾींहंनि खां अचूं था पिया चकर हणूं था। 3-4 ॾींहं अॻु में आयासीं त हिते माण्हू कुझु असांजा माण्हू नज़र कोन पिया अचनि। असां अंदरि वियासीं अस्कर सां गॾु कवरेज करण खां त असांखे 5 उते अफ़गान चयो पियो की शरीफ़ माण्हू आहे जिते असांजा माण्हू त ख़राब आहिनि। तव्हां अंदरि कीअं आया तव्हां मथां विड़ी पवंदे हिते तव्हां तरीक़े सां वञो। सॼो असां आया आहियूं त असां हिते रिकॉर्डिंग करे पोइ वेंदासीं ऐं हाल अहिवाल ॾिनासीं। अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे हिते आया आहियूं त पंहिंजा सभु ॿाहिरि मिलिया आहिनि। ॻाल्हि इहा आहे भाउ त हींअर उन ॾींहुं बि एतिराज़ कयोसीं हाणे बि कयोसीं का मॉनिटरिंग कोन्हे का कैंप कोन्हे का। हितां माण्हू जेके लॼनि था वञनि था उहे केॾांहुं था वञनि पिया। हिते तव्हांजो कंप्यूटराइज़ सिस्टम हुजे जिते तव्हांजा माण्हू वञनि था उन्हनि जी पूरी डिटेल हुजे। मां अॻु में बि चवंदो रहियो आहियां हाणे बि चवां थो उन्हनि जी डिटेल हुजे जेका अफ़गान पाकिस्तान बॉर्डर ते चेक थिए त इहे माण्हू वञनि था इहे केॾा पिया वञनि छा पियो थिए उन्हनि खे सहूलियतूं मिलनि थियूं नथियूं मिलनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके वसंदियूं ठहियल आहिनि अफ़गान वसंदियूं आरजी ठहियल आहिनि असांजा महिमान आयल हुआ जेको बि चओ असांजा महिमान ॿाहिरि थी रहियल हुआ उन्हनि इहे सिंध प्रॉपर्टियूं आहिनि उहे असांखे आबाद करणियूं आहिनि। चोरनि वांगुरु असांखे आबाद न करणियूं आहिनि। हिकिड़ा माण्हू चोरनि वांगुरु आबाद करण जी कोशिशि कनि था उन्हनि खे संभालण जी कोशिशि कनि था त असांखे जीअं हाणे भाउ असांजे सचल वधे साहिब ॻाल्हि कई त कुझु माण्हू चवनि था त असांखे इहे वठी वरी इहे शयूं खपाइणियूं आहिनि। इहे खपाइणियूं आहिनि इहे तव्हांजी शयूं आहिनि उन्हनि खे संभालियो पंहिंजे माण्हुनि खे आणियो जेके माण्हू ज़रूरतमंद माण्हू आहिनि उहे हिते जी रहनि। बाक़ी इहा ॻाल्हि आहे। महिरबानी कुर्बत तव्हांजा भई। यहाँ जो अफगान कैंप खाली हो रहा है उसमें से कितनी तादाद में लोग गए हुए हैं? आदाद शुमार के मुताबिक तकरीबन 14,000 लोग अभी चले गए यहाँ चले गए। और ये अफगान कैंप की टोटल जो अपना आबादी हो कितनी है? तकरीबन 15,000 लोग यहाँ रह रहे थे। अच्छा। और 15,000 में से तकरीबन 14,000 चले गए। अभी कुछ बाकी भी तकरीबन जाने वाला है। अच्छा। तो ये पीछे मदरसा ये मदरसा मेरा अपना है। अच्छा आपका? हाँ ये जमात उलमा इस्लाम से ताल्लुक़ है। हाँ ये जीवाई से ताल्लुक़ है मदरसा यूँ वो लोगों का है। अच्छा। मेरे ज़ाती थे लेकिन मैं वो लोगों को जो मदरसा वाला मस्जिद के ज़ेर तामीर बना रहे मैं उन लोगों का हवाला तकरीबन बात कर चुका हूँ। वो लोगों का हवाला करके ज़ेर निगरानी JUI की रहा है। जी 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 हाँ जी। ये बनाया आपने था? बनाया मेरे था। तो आप मतलब JUI के मेंबर थे या नहीं? मेंबर तो नहीं थे लेकिन मेरे तो ताल्लुकात थे तो जी ताल्लुकात की बिना पर। तो अभी क्या आप भी यहाँ से जाएंगे या आप अभी दिखते हैं कि अगर गवर्नमेंट ने अगर हमें दिया हम तो नहीं जाएंगे। हम खुद निगरानी करेंगे। जब अगर गवर्नमेंट ने कहा कि भाई सब अफगान चला जाए हम कानून के ताबेदार है हम कानून को फॉलो करते हुए चले जाएंगे। अगर तेम दिया ठीक है तेम नहीं दिया तो चले जाएंगे हम खुशी से चले जाएंगे।